अस्सलाम वालेकुम अदा असांजे लाइ हिकिड़ी नई वरी मुसीबत कैसे चल रहा है मुसीबत? हाँ क्या मुसीबत चल रहा है? तो असांजे लाइ मुसीबत आहे न लाठी इम्तियाज़ बाजकारी हाणे हिन बि यूट्यूब खोलियो आहे हाणे लानत आहे असांजे मुंहं में सवाल ये तो नहीं है। हे सवाल हे डुकर हे मां का को अरे तू चैनल न खोल तू कपड़ा वठको तड़ कर खुदा जी साराई थे हे काॾे तुंहिंजो कमु आहे शैम्पू वठी तो तड़ करे शैम्पू हाणे हिन बि नए जेको आहे यूट्यूब चैनल खोलियो आहे जो उन्हनि खे ख़बर पई न ॿाहिरि मुल्क वारनि खे असांजो बि बंदि कराईंदे अहिड़ा पाटर खाईंदे न करो। अरे न आहे तूं न खोल तूं दुकान खोल तूं सुजुकी वटि को रक्शो खोल का रेड़ी खोल तूं यूट्यूब छो थो खोले सही लगा सपोर्ट कर। अब हिन जो इम्तियाज़ नालो आहे बाजकानी आकद कोट जो आहे सो प्लीज़ दोस्तो हिनखे लाइक बि कयो शेयर बि कयो कमेंट्स बि ॾियोसि हाली त मरी वियो तम चलो मथे करे मथे मां जो तुंहिंजो पीउ आहे छा तोखे मथे खड़ा मथे कर या तोखे जेको ॾेई मथे कर दूं स्पीकर